अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त कुछ ॾींहं पहिरें बारिश बाद जेको आहे असां अमीर बख्श माला जी हिन क़ब्रिस्तान जो जेकी आहे इहा वीडियो ठाहीसीं त जेको क़ब्रिस्तान में बारिश जो पाणी 2 खां 3 फुट जेको आहे मौजूदु हुयो, जंहिंजे करे क़बरूं जेकियूं आहिनि उहे मिसमार थी रहियूं, उहे ड्रही रहियूं। सो अहिड़े हवाले सां मां हिकु वीडियो जेकी आहे उहा ठाहे अपलोड कयो। उन खां पोइ हिकु दोस्त आहे हितां ॾेरकी जो, जेको पंहिंजो जेको आहे उहो चए थो त मुंहिंजो नालो जेको आहे उहो शो न कयो, जेको उहो राय ख़ुदा फी सबिल्ला जेको आहे इन क़ब्रिस्तान मां पाणी जो जेको आहे निकाल जो उहो कमु शुरू करे छॾियो आहे। मां ॾिसी सघो था इन वीडियो में, हेठियां नज़र ईंदड़ वीडियो में ॾिसो था त जनरेटर ज़रिए जेको आहे उहो पाणी क़ब्रिस्तान मां निकाल करे जेको आहे उहो पंहिंजे नाली में कढियो पियो वञे। ऐं इन दोस्त ॿियो बि ऐलान कयो आहे त जेकी क़ब्रिस्तान में जेकी भरा जी मिटी जेतिरी बि पवंदी त उहो विझराईंदो। सो इन हवाले सां पहिरियों जेको उन जो कमु शुरू कयो आहे पाणी निकाल वारो, तव्हां ॾिसी सघो था जनरेटर जेको आहे बिल्कुलु पाणी निकाल करण जे अमल में हिन टाइम लॻल आहे ऐं उनजो दोस्त हिते जेको निगरानी करण जे लाइ मौजूदु आहे। दोस्तो, सुठी राह में कमु करण वारा अञा बि जेका आहिनि उहे माण्हू मौजूदु आहिनि, जंहिंजे करे हीअ दुनिया जेकी आहे उहा क़ाइमु आहे नेक माण्हुनि जे करे। छो जो सभु माण्हू बि अहिड़े कम में सभु माण्हू बि अहिड़े अमल में जेको आहे उहो हिसो नथा मिलाए सघनि। सो ॾिसी सघो था हिन महांगाई जे दौर में, जिते महांगाई जेकी आहे उहा आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे, अहिड़े दौर में जेको आहे अहिड़ी चङाई जे कमु करण वारा तव्हांखे काफ़ी घटि तादाद में माण्हू मिलंदा। मां इन दोस्त खे सलाम पेश कयां थो ऐं इन जे अहिड़े अमल जी साराह कयूं था ऐं तमामु दोस्तनि खे सरंदी वारनि ॿियनि खे जेका ॿिया दोस्त आहिनि असांजा, उन्हनि खे बि मैसेज ॾींदासीं त अव्हां बि पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में अहिड़ा नेकी जो अमल जेको आहे उनखे आम कयो, सुठा कमु जेको आहे कयो। अल्हम्दुलिल्लाह सुठे कम सां तव्हांखे दुनिया में बि जेको आहे तव्हांखे अजर मिलंदो ऐं आख़िरत में बि। सो दोस्तो, मां हिकु गुनाहगार नाचीज़ आहियां। मां कोशिशि हरदम कई आहे त असलाही कम जे लाइ जेको आहे मां वीडियो ठाही करां। अव्हां दोस्त असांजी इन वीडियो खे ॾिसी पंहिंजी राय ज़रूरु ॾियो त जंहिं टॉपिक ते जेका मां वीडियो तयारु कयां थो, छा उहो टॉपिक इहे सही आहिनि या इन इशू खां जेको हटी करे ॿिया वीडियो असांखे आणण जी ज़रूरत आहे। सो अव्हां दोस्त वधि खां वधि असांजे हिन पोस्ट ते कमेंट्स ॾियो ऐं असांजी इन वीडियो खे अॻिते शेयर बि कयो, ताकी हीउ अमल जेको आहे तमामु मुल्की ऐं गैर मुल्की जेका असांजा दोस्त असांखे ॾिसनि था उन्हनि ताईं पहुचे ऐं उहे इन अमल खे जेको आहे साराहिनि। अहिड़ो चङो कमु कंदड़ माण्हू जी जेको आहे हौसला अफ़ज़ाई कनि। वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह ने